सर साहब हाँ बुरहान खान चांडियो जी ज़मानत रद्द थी है बकौल उमेर रुबाब जी उमेर रुबाब चए थी जेस ताईं उन जी गिरफ़्तारी न थींदी असां धरणो जारी रहंदो छा चवंदो आहिनि केस बीबी के जेका दिल कढे दरणो हणे तहां ऑर्डर भी पढ़ी सघो था चओ त मां तव्हांखे को व्हाट्सएप जो नंबर मोकिलियो त तव्हांखे ऑर्डर भी मोकिलिया उन में गिरफ़्तारी जे लाइ का भी जज साहब ऑर्डर न कयो आहे जी सर साहब जज साहब को भी ऑर्डर न कयो आहे आख़िरी ॿ सिटूं जेके आहिनि सो मां ॿ लफ़्ज़ तव्हांखे पढ़ी ॿुधायां थो स्टैंड रिकॉल he is not present in the court therefore he is directed to surrender before the court इहो चयो वियो आहे उनखे बिल्कुलु पंहिंजे कोर्ट में जॾहिं बिल्कुलु वेंदो पंहिंजे केस जी तारीख़ ते उते सरेंडर बि कंदो या कहिड़ी ॻाल्हि आहे अच्छा बीबी ॾिस मिस असल में छा आहे अदी असां वारी जेका आहे जी जी नाजाइज़ फ़ाइदो थी वठे न्याणी हुजण जे करे अच्छा ऐं उनखे हर शइ खे ग़लति प्रेडिकेट थी करे दुनिया जे साम्हूं मिसाल तौर ते कीअं कीअं शयूं अवां जी नज़र में आहिनि तव्हांजे साम्हूं आहिनि बड़ा हिन महिल जे न गिरफ़्तारी जो ऑर्डर आहे न चाहे अदीरी चाहे त साईं गिरफ़्तार थियो छो गिरफ़्तार थिए जॾहिं कोर्ट हुनखे चयो आहे त तूं सिलेंडर थी त सिलेंडर थींदो न पंहिंजे कोर्ट में कोर्ट त इहो लिखियो कोन्हे कंहिंखे कि तूं वञी फलाणे खे वञी गिरफ़्तार करे सर साहब हू हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि करे पई हू चए थी हर हाज़िरी ते अचां थी पई ही जेका ॿी धुर आहे उहा मुसलसल डिले प्रैक्टिस पई कराए हाज़िरी ते न अची केस खे कहिड़ी हाज़िरी आहे जेका असां सरदार ख़ान कोन आहियूं कहिड़ी हाज़िरी आहे जंहिं ते हिकिड़ी ही हाज़िरी आहे जंहिं ते तबियत ख़राब हुई बुरहान जी इंसान आहे को बीमार हिकिड़ी ॿ हाज़िरियूं आहिनि जेके आला खान हॉस्पिटल में बुरहान एडमिट हो किडनी जो ऑपरेशन थियुसि उहो उते हुयो ॿियो कहिड़ी हाज़िरी आहे जेका सरदार ख़ान घुसाई आहे या बुरहान ख़ान घुसाई आहे कूड़ था ॻाल्हाइनि हाई कोर्ट में हाज़िरी पिटीशन थी थिए अॼु पंज हाज़िरियूं हाई कोर्ट में छथियूं आहिनि तंहिंमें ॿिनि हाज़िरनि ते आया अच्छा अव्हां पोइ दफ़े हिकिड़ो इल्ज़ाम हयो त जेके उमेर रुबाब जे ख़ानदान जा घर भाती आहे उहे मंशियात फ़रोश हुआ इहा ॻाल्हि मां पहिरियां कॾहिं कोन कई मां पहिरों चवां मां पहिरें ॾींहं खां चई आहे मुंहिंजा साईं तव्हां पहिरें ॾींहं खां मुंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस ॾिसो हिन जो वालिद साहब अदी जो 5 मण 6 मण चर्स हिकिड़ो मण न 6 मण चर्स को कंहिंजे पुठी मण लाहींदो आहे को किलो लाहींदो आहे को अधु पाव लाहींदो आहे 6 मण चर्स कंहिं कोन लाहींदो सो बि 2005 में सो बि एंटी नार्कोटिक्स फोर्स रेड कई हिकिड़ी गाॾी पकड़ी उन में हिननि जो पंहिंजो ज़ाती मासात आहे उहो पकड़िजी पियो उन केस थी उन केस में हिन उहो इहा ख़बर पई त हिन मुख़्तियार चांडियो जो उहो सामान आहे उहो हाई कोर्ट में ताणी केस सुप्रीम कोर्ट में वियो तॾहिं बि मुख़्तियार चांडियो उन में एक्सकॉन्ड्रो पर सर साहब अव्हां त पहिरें ॾींहं खां इहो बि चवंदा रहिया आहियो त हिन केस में अव्हां जो कंहिं क़िस्म जो को लेन देन कोन्हे अव्हां बिल्कुलु न्यूट्रल आहियो अॼु बि कोन्हे बाबा अॼु बि कोन्हे पोइ हिन वक़्तु इन तरह जा इल्ज़ाम मुंहिंजा साईं तव्हांखे जॾहिं पहिरें ॾींहुं जॾहिं असांखे जॉइन कयो वियो आहे उन में उहो तव्हां ऑर्डर पढ़ो न उन में जज साहब चए छा थो जज साहब चवे थो त हलो जी 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 जज साहब इहो चवे थो त बाबा हे जेको मां जॉइन कयां थो ऐं हिननि खे ॿुधियो वञे अॻिते हली मां ॾिसां त हिननि वाक़ई इन केस में आहिनि या न आहिनि हिन महिल जेको ऑर्डर मां जे साम्हूं पियो आहे अॼोको हुन में आख़िरी पैराग्राफ आहे जेका जज साहब इहो लिखे थो जी हाणे उहो वधीक जज साहब खे ख़बर हूंदी त उहो छा थो The observation given in this court shall not constitute to as fighting on the merits of the case and having no effect on the trial or of the case. हाणे मूंखे ॿुधायो था कहिड़े जज असांखे इन में असांखे ॾोही